तव्हांखे अपडेट कंदा हलूं। महांगाई ख़िलाफ़ सॼी सिंध जियां कंदकोट में भी पीपी जे सॾ ते एहतजाजी धरणो हणियो वियो आहे। पीपी जा जियाला कंदकोट में बाईपास ॿेड़ी चौक ते धरणो हणी वेही रहिया आहिनि। तव्हांखे आगाही ॾींदा हलूं। अहम ख़बर आहे, महांगाई ख़िलाफ़ सॼी सिंध जियां कंदकोट में भी पीपी जे सॾ ते एहतजाजी धरणो हणियो वियो आहे। धरणे जी अॻवानी ज़िले जनरल सेक्रेटरी अल्ताफ़ खोसो ऐं कुर्बान बंगवार कई आहे। ख़बर सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे, महांगाई ख़िलाफ़ सॼी सिंध जियां कंदकोट में भी पीपी जे सॾ ते एहतजाजी धरणो हणियो वियो आहे। पीपी जा जियाला कंदकोट में भी बाईपास ॿेड़ी चौक ते धरणो हणी वेही रहिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं अहमद अली मुगल खां। जी अहमद। जी पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे हुकुम ते सूबाई सदर निसाब अहमद खोड़ो जी हिदायत ते सिंध में वफ़ाकी हुकूमत मां बरतरफ़ 16,000 मुलाज़िमन ऐं मुल्क में वधंदड़ महांगाई बेरोज़गारी के ख़िलाफ़ ॿेड़ी चौक ते ज़िले जनरल सेक्रेटरी अल्ताफ़ अहमद खोसो कुर्बान अली बंगवानी जी अॻवानी में धरणो आयो आहे। धरणे सबब सिंध खां ॿिनि सूबनि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। जी महिरबानी जी अपडेट करण लाइ।